सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सागे नमूने संतन महात्माओं आस्थानन खे ॾिसंदासीं। भई आस्थान असांजो माज़ी हूंदा आहिनि। आस्थान असांजी यादि हूंदा आहिनि। इन करे ॾिसंदा जेको धाम हूंदो आहे, मंदर हूंदो आहे, त पोइ 100 साल, 100 साल, 1000 साल पुराणो हूंदो आहे कि मंदर खंडर बणिजी वेंदा आहिनि। उहो जेको हूंदो न आहे, कंहिं मंदर खे ख़तमु कयो वेंदो आहे। कि चङी ॾिसंदा अॼु बि उन मंझां जेके मूर्तियूं निकिरंदियूं आहिनि या खोटड़ मंझि कुझु निकिरंदो आहे त पोइ उहे कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव, कंहिं अवतार, कंहिं भॻवान जी निकिरंदी आहे। जेके राजाउनि महाराजाउनि ठाहियूं, चङनि ठाहिरायूं, जन सभिनी गॾिजी करे ठाहिरायूं, उन्हनि जेके बि मूर्तियूं ठाहियूं या अॼु जेके बि मंदर आहिनि, उनमें जेके तस्वीरां हूंदियूं, मूर्तियूं हूंदियूं, स्टेच्यूस हूंदा, उहे सभु उन सचे साईं जा, संत जा, भॻवान जा, कंहिंजा हूंदा ई हूंदा। भई कॾहिं बि पूरजी बि विया 100 सालनि खां, 1000 सालनि खां पोइ बि निकिरी ईंदा आहिनि। पर जेके उन्हनि राजाउनि, महाराजाउनि या आम माण्हुनि जेके मंदर, मूर्तियूं ठाहिरायूं, एॾियूं कलाकृतियूं कयूं, उन्हनि कॾहिं अॼु तक पंहिंजे पीउ ॾाॾे जी थोरे रखी मूर्ति, उनजी कंहिंजी कोन निकिती। जेके निकितियूं नी कनि संतनि, महात्माउनि, देवनि, अवतारनि जूं निकितियूं नी। जंहिंजो मक़सदु आहे, उन वक़्तु माण्हू त जाम हूंदा आहिनि, चङा मंदा बि त हूंदा आहिनि, सभु हूंदा आहिनि। कोई सभु हिकु जहिड़ा थोरी हूंदा, कोई सभु चङा थोरी हूंदा। संसार सदा ई हलंदो आहे, जिते चङो हूंदो उते मंदो हलंदो ई हलंदो आहे, गॾु हलंदा आहिनि। पर उन्हनि चङनि खे संभाले करे रखियो, कंहिं मंदे जी मूर्ति न रखी। भई जीअं असांखे यादि रहे, असां जीवन में हमेशह चङाई खे संभाले करे रखंदा आहियूं, मंदाई खे जीवन में अचण न ॾींदा आहियूं, पंहिंजी ज़िंदगी में ॿाहिरि कढी छॾियो, हुजे ई न। तंहिंजे करे असां जेको उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं, इन्हनि संतनि महात्माउनि जी शरण में ईंदा आहियूं, उनजो मक़सदु आहे असां पंहिंजे जीवन में चङाई खणण जे लाइ ईंदा आहियूं। असां पंहिंजे जीवन में जो अंदरि जी ख़राबी उहा कढंदा वञूं, किचिरे खे उछलाईंदा वञूं। अगरि किचिरो गॾु कंदासीं त गंद जो ढेर बणिजी वेंदासीं। अगरि चङाइयूं गॾु कंदासीं, हिकिड़ो हरियो भरियो घर थी वेंदो। असांजो जीवन पाण मंदर बणिजी वेंदो। असांजो जीवन पाण शुद्ध ऐं साफ़ थी वेंदो। तंहिंजे करे असां जेका ग़लती कंदा आहियूं, उहा इहा कंदा आहियूं त असां कुझु ग़लति ॻाल्हियुनि खे ज़हन में रखंदा आहियूं। इन करे असां पोइ थोरो पाण हुजूं या असां इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि खे ॾिसंदासीं। असां त उन्हनि एॾा वॾा अहसान कया, एतिरो साफ़ सां हलिया, एतिरो चङो हलिया। उहे चङा हलिया, लेकिन उहे असांखे लॻंदा आहिनि, उन्हनि जे जीवन ते कोई फ़र्क़ु कोन्हे, उन्हनि जी ज़िंदगी नॉर्मल हलंदी आहे। उन्हनि जी ज़िंदगी में इहे का वॾी चीज़ आहे ई न। असांजी ज़िंदगी में वॾी चीज़ आहे। उन्हनि जी ज़िंदगी में वॾी चीज़ इन करे कोन्हे, छाकाणि त उहो माज़ी खे कोन ॾिसंदा। उनखे भई हाणे छा हलिणो आहे, उनखे एक्चुअली उनजी जेका हालति हूंदी, उन सां कोई ग़लति हलियो, उनखे यादि बि कोन हूंदो को मां सां ग़लति हलियो। छाकाणि त उन्हनि पंहिंजी खोपड़ी, पंहिंजे दिमाग़ खे
डस्टबिन बनायो ई कोन, उन्हनि गुलनि जी ठिकरी बनाए करे रखियो। उन्हनि कॾहिं कंहिंजी मंदाई यादि ई न रखी, उन सां कंहिं ग़लति व्यवहार कयो, कुझु ग़लति कयो, एक्चुअली हुननि खे ज़हन में ई कोन हो। असांखे उहा वॾी ॻाल्हि लॻी, छाकाणि उन्हनि सां जेको ग़लति हलियो असांखे यादि हुई, एतिरो उन ग़लति कयो आहे, उन्हनि खे इन पासे ध्यानु ई न रहियो। इन करे जेको आयो भई ठीकु आहे, हुननि खे ग़लति हलण यादि ई न रहियो, मौक़े ते ई यादि न रहियो। जैसे सचे साईं ॾिसंदासीं उनजे ॿार जी बली चाढ़ी वई, उनजो ठीकु आहे, उनजो घर ख़ुशि हुजे या मुंहिंजो घर ख़ुशि हुजे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, छा थींदो। जेके उन वक़्तु ॿिए जी ख़ुशी पंहिंजी लॻे, उनजी सोच छा हूंदी, उनखे कहिड़ी दुश्मनी यादि हूंदी। भगत साहब खे भई सिक जो बुक मारियो वियो, छा मुंहिंजी अखि खुली, चए ठीकु आहे फ़क़ीर खे सॾु करिबो, तूं राज़ी थी, मूंखे सॼे साईं चयो जेको राज़ी करे, जेको अचे हुनखे राज़ी कजांइ, तूं राज़ी थी, मां पंहिंजे मालिक खे मुंहुं ॾेखारियो, उन पंहिंजो पाण ते काथे रखी, उन सॼे साईं जा वचन यादि, उन सॼे साईं जा वचन यादि आहे, उनखे दुश्मनी यादि बि कोन हुई। उनखे दुश्मनी यादि हुजे, अॼु मूंखे सिका मारिया नी, त पोइ उन खोपड़ी घुमे हा, पोइ उनजा वीचार बदिलजनि हा, पोइ उहो न रहे हा, पर उनखे यादि ई कोन्हे। ॿिए दफ़े आयो भई ठीकु आहे, तूं बि ओड़ो ॿिया भाई ओड़ो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। हक़ीक़त में उन्हनि पंहिंजी ज़िंदगी खे ओड़ो डस्टबिन बढ़ायो ई न, उन्हनि गुलनि जी ठोकरी बढ़ाई, उन ख़राब चीज़ुनि खे पंहिंजे जीवन में अचण ई न ॾिनो। ऐं असां इंसाननि जी परंपरा रही आहे, हमेशह असां मंदर हुजनि, मूर्तियूं हुजनि, उनखे चङनि खे बनाए करे रखियो आहे। हज़ार सालनि खां खोटण खां बाद में मूर्तियूं निकिरंदियूं नी, संतनि महात्माउनि जूं, देवनि अवतारनि जूं, भई खंडर बि बणिजी, उन्हनि करे पंहिंजी मूर्ति कोन रखी, उन्हनि जूं रखियूं, उन्हनि जूं इन करे रखियूं भई असां हुजूं या न हुजूं, असांजो जीवन कुझु आहे ई न, असां रहूं या न रहूं, असांजा अंदाज़ हुजनि या न हुजनि, कोई फ़र्क़ु न पवंदो। लेकिन असांजो सतगुरु, असांजो ईश्वर, भगवान, देव, अवतार, ये संत, ये महात्माऊं, ये चङाइनि जा रूप, चङाइनि जा अंदाज़, चङाइनि जूं ॻाल्हियूं, इहे सदाई ज़िंदा रहनि, इहे न वञणु खपनि, इहे सदाई